हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट, तव्हांजो मेज़बान सिंधी ज़ोन में तव्हांजी भली कार। ऐं अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंध हुकूमत जेको ऐलान कयो आहे, जेको तमामु घणी जॉब्स जो ऐं सरकारी मास्तरियूं PST GST ऐं जेको आहे सो तमामु घणी जॉब्स जेके 37,000 जी तादाद में जॉब्स अचनि पियूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे जेके जॉब्स आहिनि इहे तमामु घणो तव्हांखे ख़ुशनसीबी जो मौक़ो मिलियो आहे। ऐं जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर हूंदी त जेको आहे सो इहो पंहिंजी सिंधी क़ौम में ऐं सिंधी ॿोली में हिकिड़ो पहाको मशहूरु आहे त पहिरीं नौकिरी पोइ छोकिरी। इन जे हवाले सां सिंधी नौजवाननि खे हिकु तमामु घणो सुठो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त हू तमामु घणी बहितरीनु तयारी कनि ऐं जेको आहे सो हिन पंहिंजे बरमुक़वार हिन परवकार मौक़नि में पंहिंजो जेको आहे सो फ़ाइदो वठनि ऐं तमामु घणो फ़ाइदो थींदो। छो त हिन टेस्टुनि में दरअसल थियो ईअं आहे, जो सिंध हुकूमत जेको PST ऐं GST जी जॉब्स लाइ जेको बि रूल रखियो आहे उहो इहो आहे त पहिरें खां वठी 8हें क्लास ताईं जेके बि किताब आहिनि उहे जेको आहे सो PST वारा पढ़ी वठनि, मतिलबु जेके प्राइमरी मास्तर थींदा। ऐं ॿियो जेको जूनियर टीचर जेके थींदा 8हें क्लास ताईं, उन्हनि जो जेको सिलेबस आहे उहो शायदि इंटर ताईं या मैट्रिक ताईं आहे। चवण जो मतिलबु इहो त जेके दोस्त जंहिंजो इंटर थियल आहे ऐं जेको प्राइमरी में जेको ज़्यादा खां ज़्यादा अप्लाई कनि था, उन्हनि जे लाइ तमामु घणो हिकु सुठो मौक़ो आहे त हू तमामु घणो पंहिंजी जॉब्स जी तयारी कनि। ऐं दोस्तो, पहिरें खां वठी 8हें क्लास ताईं लाज़मी त असां हाणे पहिरें खां त स्टार्ट कोन कंदासीं, लाज़मी असांजी एतिरी स्टेमिना त हूंदी, असांखे 6 जा 5 जा बुक त ईंदा हूंदा। पोइ दोस्तो तमामु जीअं त वक़्त सां गॾु गॾु इंसान जी मैथ जेको आहे सो थोरी घणी कमज़ोर थींदी वेंदी आहे, त आउं तव्हांखे सलाह ॾींदुसि त 6 क्लास खां वठी शुरू कयो। मैथ जो जेको हिकिड़ो बि सुवालु न छॾियो, सॼी मैथ कवर कयो। उनखां पोइ जेको इस्लामियात आहे, इस्लामियात जा अहिड़े हिसाब सां नोट्स ठाहियो जो इस्लामियात जा लेसन पढ़ंदा अचो। ऐं जेको मिसाल जे तौर ते जेके जंगियूं आहिनि, जंग बदर आहे, जंग उहद आहे, उन्हनि जा जेके बि क़िसा आहिनि उन्हनि में केतिरा मतिलबु मुस्लमान शहीद थिया, जेतिरा काफ़र मरिया, त उन्हनि जो तादाद तव्हां पंहिंजी कापियुनि में नोट्स ठाहींदा लिखंदा अचो। इन सां छा थींदो, जो तव्हांजो जेको तयारी आहे उहो तव्हांजी स्पीड सां थींदी, तव्हांजा नोट्स बि थींदा ईंदा। छो तव्हां हिकिड़ो रजिस्टर सुठो वठी छॾियो, उन में तव्हां पंहिंजा नोट्स ठाहींदा अचो। ऐं एट द टाइम जॾहिं तव्हांजी जॉब्स जॾहिं इहे वेझियूं ईंदियूं, तव्हांखे इहो एतिरी सहूलियत थींदी जो तव्हां जेको आहे सो ईज़ीली तयारी करे वेंदा ऐं प्रिपरेशन जी रिवीजन करे वेंदा। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको मौक़ो तव्हांखे मिलियो आहे, शायदि अहिड़ा मौक़ा तमामु घटि मिलंदा आहिनि। ऐं हिकिड़ो अहिड़ो मौक़ो मिलियो आहे जेको जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जीअं असां हिकिड़ी कुझु गेम्स वग़ैरह खेॾंदा आहियूं, कुझु गेम्स जेके आहिनि आसान हूंदियूं आहिनि, कुझु गेम्स ॾुखियूं हूंदियूं आहिनि, कुझु गेम्स विचोलियूं हूंदियूं आहिनि। जीअं क्रिकेट में बॉलिंग हिकिड़ी स्लो हूंदी आहे, ॿियो मीडियम फास्ट हूंदी आहे, ॿी फास्ट हूंदी आहे। त अहिड़े हिसाब सां हीअ जेका टेस्ट आहे उहा हिकिड़ी क़िस्म जी मीडियम हार्ड टेस्ट आहे, मतिलबु मीडियम वारी साइज़ वारी टेस्ट आहे। इन सां इहो आहे, न टेस्ट ज़्यादा ॾुखी आहे न ज़्यादा सवली आहे, हिकिड़ी मीडियम वारी आहे। मतिलबु तव्हां कॉन्स्टेंटली हींअर खां ई अगरि 2 कलाक डेली स्टडी कंदा, तव्हां यकीनन 70+ स्कोर कंदा। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तक़रीबन दोस्त सोचींदा आहिनि त न यार 55 ते पास आहे, असां पास थींदासीं। दोस्तो, 55 वारनि जी दाल ई कोन करंदी, छो त हिते जेको कॉम्पिटिशन में तमामु घणा दोस्त ईंदा। तव्हां भले 55 ते टेस्ट पास करे वञो, तव्हांखे 70+ जो सोचणो आहे। तव्हांखे इहो सोचणो आहे त यार मूंखे पहिरीं नौकिरी पोइ छोकिरी ऐं मूंखे इहा जॉब करणी आहे। तव्हां नाज़रीन, ऐं तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ी ॿाहिरनि वारी सलाह पियो ॾियां। अॼुकल्ह माण्हू अहिड़ियूं सलाहूं तमामु घटि ॾींदा आहिनि। त चवण जो मतिलबु इहो त असांजो बि फ़र्ज़ु थो थिए तव्हांखे ॿुधाइण, ऐं जेको आहे सो तमामु घणी ख़ुशी थींदी जेकॾहिं तव्हां अगरि दोस्त मां तव्हां सेलेक्ट थींदा इन जॉब्स में। दोस्तो, बसि अॼु जो वीडियो इहो हुयो, थोरो स्पीड में ॻाल्हायोसीं, पर हाणे जेको आहे सो असांजो मक़सदु इहो ई आहे। हा दोस्तो, अलाह साईं वॾो आहे। पाण बि अप्लाई कयो, दोस्तनि खे बि अप्लाई करायो यार। 700 रुपए जो ई त चालान आहे, 700 रुपए जो चालान पियारियो। सोट मासात पुफाट जेको अचे यार, टेस्ट में 700 रुपए जो चालान पियारे छॾियो। 700 रुपया भला किरी त पवंदा आहिनि न। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं तव्हांखे नौकिरी मिली, तव्हांजी ज़िंदगी सुधरी वेंदी बाबा, ज़िंदगी। इन सां तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त यार, हाणे ॾिसो न, पंहिंजो रांदि कूद में हेॾां होॾां वक़्तु गुज़री वेंदो। 8-8 कलाक जी मैच सॼी ॾिसण खां सुठो आहे 10 मिंट जी हाईलाइट्स ॾिसो। बक़ाया टाइम जॉब्स खे ॾियो, बक़ाया टाइम यार टेस्ट खे ॾियो। ऐं यकीन करियो, जंहिं ॾींहुं तव्हां टेस्ट क्वालिफाई करे वेंदा न, जंहिं ॾींहुं तव्हां इंटरव्यू में वेंदा, ऐं जेकॾहिं तव्हांखे चवंदा यार तव्हां बसि हाणे तव्हां सेलेक्ट थी विया आहियो ऐं जेको आहे सो तव्हां जॉइन करे सघो था, उहा जेका तव्हांजी ख़ुशी जी हदि हूंदी न, उहा ख़ुशी जी हदि तव्हां मतिलबु एतिरी ज़्यादा हूंदी जो आउं हाणे लफ़्ज़नि में कीअं बयानु करियां। त दोस्तो, पाण बि अप्लाई कयो, ॿियनि खे बि अप्लाई करायो, ऐं जेको आहे सो न
हींअर सां ई पंहिंजी तयारी करियो, 2 कलाक जेको आहे सो तयारी करियो। छा कयो जेके छा तव्हांजो ॾिसो हाणे जेकॾहिं चयो था यार मुंहिंजो 5 खां बेस कचो आहे, 5 खां 32 8 ताईं बुक वठो, या वरी जेको ॾिसो था यार 6 खां 8 ताईं, पोइ सॼा बुक कलेक्ट कयो PDF में। जेकॾहिं तव्हांजो सही आहे, जेकॾहिं पढ़ी था वञो ठीकु आहे, न त माण्हू बुक वठी वठे, उन चो सवलाई पढ़ाई थी थिए, ठीकु आहे। हिकिड़ो सॼो वॾो रजिस्टर वठो, उन में तव्हां नोट्स ठाहींदा अचो। मिसाल तौरु जेके ॿिया नोट्स अचंदा व्हाट्सएप ग्रुप्स वग़ैरह ते, उहे तव्हां पढ़ो, बेशक पढ़ो, पर जेके टेस्ट ठहंदी न हिननि सिंटेक्स वारनि चयो आहे त इन मां ठहंदी, ठीकु आहे। त पोइ तव्हां पंहिंजा नोट्स ठाहींदा अचो, इस्लामियात, समाजी अभ्यास वग़ैरह 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 सॼी इन्हनि जा नोट्स ठाहे करे पोइ तव्हां जेको सॼो रजिस्टर जेॾीमहिल तव्हां तयारी कंप्लीट करे धंकंदा, सॼो रजिस्टर फुल थी वेंदो। पोइ जेॾीमहिल तव्हांखे पढ़णो पवंदो रजिस्टर पढ़णो पवंदो, ठीकु आहे। ऐं बुक तव्हां स्पीड में पढ़ी वेंदा, हू तव्हांजो नोट्स ठहिया पिया हूंदा, ऐं इंशाअल्लाह तव्हां 70+ स्कोर करे वेंदा, ऐं बिल्कुलु तव्हांखे इंटरव्यू लाइ कॉल ईंदी। ऐं दोस्तो जेकॾहिं तव्हांखे सिलेक्ट थियणो आहे त पोइ 70+ वारी सोच रखो। 55 ते पास सभई थींदा, 1000 ई पास थींदा, पर जेको सिलेक्ट त उहे ई थींदा न जॉब्स लाइ जिन जो पेमेंट आहे त छा 70+ हूंदो न। दोस्तो पाण बि अप्लाई कयो, ॿियनि खे बि अप्लाई करियो, ऐं उमेद आहे तव्हां सां नेक्स्ट वीडियो में गॾु मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, अल्लाह हाफ़िज़।